नाज़िन हाणे असां ज़िक्र कंदासीं कंबर शहदाद कोट शहर जो। अवांखे ॿुधायूं त कंबर शहदाद कोट जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन ज़िले जे इस्पतालुनि में दवाउनि जी ऐं मरीज़नि जी सहूलियतुनि जी खोड़ ख़िलाफ़ नोटिस वठी सेक्रेटरी सिहत खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो ज़िले जे इस्पतालुनि में दवाउनि जी खोट ऐं मरीज़नि खे सहूलियतूं न मिलण जी शिकायतुनि ते नोटिस वरितो आहे, जॾहिं त अदालत सेक्रेटरी सिहत सिंध खे 16 नवंबर ते पेश थियण जो लेटर पिणु जारी करे छॾियो आहे। ज़िक्र करे रहिया आहियूं नाज़िन कंबर शहदाद कोट जे इस्पतालुनि जो। असांखे ॿुधायूं पिया त डिस्ट्रिक्ट एंड सेशन ज़िले जे इस्पतालुनि में दवाउनि जी खोट आई आहे ऐं जॾहिं त मरीज़नि जे दाहुनि बावजूदि उन्हनि खे नोटिस वरितो वियो आहे। सिहत खाते पारां सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ नोटिस वरितो आहे। सिहत खाते सेक्रेटरी जो पेश थियण जो पिणु हुकुम ॾेई छॾियो आहे। असां सां ज़िक्र कई पिया त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो ज़िले जे इस्पतालुनि में दवाउनि जी खोट ऐं मरीज़नि खे सहूलियतूं न मिलण जी शिकायतुनि जो नोटिस वरितो आहे। अदालत सेक्रेटरी सिहत सिंध के 16 नवंबर ते पेश थियण जो हुकुम ॾिनो, जिन ते लेटर पिणु जारी कयो आहे। इन ई हवाले सां कंबर खां धरती टीवी जो रिपोर्टर कयूम चांडियो असां सां हींअर लाइन ते मौजूदु आहे। कयूम, अवां आगाह कजो, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कंबर शहदाद कोट ज़िले में बोर जी सूरत हाल खां पोइ DHQ में बोर मुतासरीन जी वाहर न थियण ऐं दवाउनि न मिलण करे डॉक्टरनि जी खोट सबबि मुसलसल शिकायतुनि थियण ते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो नोटिस वरितो आहे ऐं सेक्रेटरी खे 16 नवंबर ते तलब करे वरितो आहे। उन नोटिस में चयो आहे त कंबर DHQ में मुसलसल डॉक्टरनि जी खोट रही आहे ऐं उन में दवाउनि जी खोट रही आहे, बल्कि DHQ इस्पताल के शुरू ही न कयो आहे। उन जा कहिड़ा सबब आहिनि जो कंबर ज़िले में जेको आहे 7 तालुका आहिनि, उन जी तमामु घणी वॾी आबादी आहे ऐं इस्पताल हिनमहिल ताईं उहा शुरू न कई वई आहे। उन जा सबब ॿुधाया वञनि ऐं डॉक्टरनि जी खोट मुताबिक़ ॿुधायो वञे। ॿियो दवाउनि जी जेका खोट आहे त उहा छो पैदा थी आहे, इन करे उन जेको आहे सो अहिड़ो नोटिस जेको आहे उन ॾांहुं जारी कयो आहे। ऐं हाणे उन हवाले सां जेकी हितां ठीकु आहे, कयूं, वॾी महिरबानी, असांखे तफ़सील ॾिना।